पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में तेजी 100 इंडेक्स 67,000 जी हद पार करे वियो। 100 इंडेक्स 463 पॉइंट्स जे इजाफे सां 67,010 ते पहुची वियो। 100 इंडेक्स पंहिंजी तारीख़ी बुलंद तरीन सतह खां 84 पॉइंट्स परे रहिजी वियो। नव मई साने जे केस में ज़मानत ते आज़ाद थियल पीटीआई जा 8 कारकुन ॿीहर गिरफ़्तार थियलनि में असदुल्ला, इब्रार, रिज़वानुल्ला, अहमद अली ऐं ॿिया शामिल। पीटीआई कारकुननि खे डीसी रावलपिंडी जी हिदायत ते 16 एमपीओ तहत हिरासत में वरितो वियो। जवाबदारनि खे गुज़िरियल ॾींहुं सुप्रीम कोर्ट मां ज़मानत मंज़ूर थियण बैदि अडियाला जेल मां आज़ाद कयो वियो हो। जवाबदारनि न्यू टाउन थाणे ते 9 मई वाक़िए जो केस दाख़िल थियल हो। जजिस पारां ख़त लिखण वारे मामले ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी चीफ जस्टिस काज़ी फैज़ ईसा सां मुलाक़ात कंदो। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान ऐवान ऐं कानून वारो वज़ीर आज़म नज़ीर तारड़ बि वज़ीर आज़म सां गॾु हूंदा। जजनि वारे मामले ते गौर वीचार कयो वेंदो। दोदापुर वेझो घरू अणबता औरत क़त्ल। ॻोठ जाफर मिंथराणी में जवाबदारनि फायरिंग करे पंहिंजी भेण हुमा खे क़त्ल करे छॾियो। वाक़िए बाद लाश अस्पताल मुंतक़िल। टोबा टैक्सिंग में भाउ घुटा ॾेई भेण खे क़त्ल करे छॾियो। वीडियो वायरल। आईटी पंजाब नोटिस वरितो। आरपीओ फैसलाबाद खां रिपोर्ट तलब। वीडियो में ॾिसी सघिजे थो त हिकु जाबदार घुटा ॾेई भेण खे क़त्ल करे छॾियो। भरिसां संदसि पीउ बि वेठो रहियो। वाक़िए वक़्तु कमरे अंदरि हिकु औरत बि मौजूदु हुई। पुलिस मूजिबि क़त्ल नाजाइज़ लाॻापा लिकाइण लाइ कयो वियो। क़त्ल बाद नारीअ जी ख़ामोशी सां तदफ़ीन बि कई वई। दौलतपुर सफ़न भरिसां मुबैना मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे मारण जी दावा। पुलिस मूजिबि सफ़न ॾोहारी लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि सां गश्त कंदड़ पुलिस जो मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾेवट में हिकु जवाबदार बशीर अहमद मंगनहार मारिजी वियो। 2 हथियारबंद फ़रार थी विया। मारिजी वियल जो लाश अस्पताल मुंतक़िल। काज़ी अहमद भरिसां आमिरी रोड ते लोडर रिक्शा ऐं डाटसन में टक्कर। नीगर फोत औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी। हादसे में दानियाल फोत थी वियो। ज़ख़्मियुनि खे काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 3 ज़ख़्मियुनि जी हालत घंटे जोगी हुजण करे खेनि नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मीरपुर माथेलो भरिसां महीनो अॻु अगवा थियल ॻोठ गुल मोहम्मद घोटो जो रहवासी बाज़ियाब। पुलिस पारां ॾोहारियुनि सां मुक़ाबले बाद बाज़ियाबीअ जी दावा। पुलिस मूजिबि मुख़्तलिफ़ साईं ॾिनो घोटो खे एफसी पैक्ट वटां मुक़ाबले बाद बाज़ियाब करायो वियो। अञा बि घोट खे ज़िले मां अगवा थियल 13 ॼणा ॾोहारियुनि वटि क़ैद बणियो। इसराइल रमज़ान खां पोइ रफ़ा में 6 हफ़्तनि ताईं हमलनि जो मनसूबो जोड़े वरितो। इसराइली अख़बार मूजिबि हमलनि खां पोइ ग़ज़ा में फ़लस्तीनियुनि खे बेदख़ल कयो वेंदो।